या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि या हबीबल्लाह। औलाद अल्लाह पाक की एक नेमत आहे। दुनियावी ज़िंदगी में औलाद अल्लाह पाक की अज़ीम एक नेमत आहे। औलाद घर जो सिंगार ऐं अखियुनि जो ठार आहे। औलाद अमल साले आहे। औलाद नंढपण में मरी वञे त जहन्नम खां ढाल आहे। औलाद ज़िंदा रहे त माउ ऐं पीउ लाइ हिकु सहारो आहे। औलाद गम दुख में हॾॾोखी ऐं हमरा आहे। औलाद माउ ऐं पीउ लाइ हिकु ज़ेवर जी मिसल आहे। अल्लाह पाक क़ुरान मजीद में इरशाद फरमायो, सूरे कहफ आयत नंबर 46 में अल्लाह पाक इरशाद फरमाए थो, अल मालो वल बनून ज़ीनतुल हयातिद दुनिया। माल ऐं पुट दुनियावी ज़िंदगी जो सिंगार आहे। सच त औलाद बिना पीउ माउ के संदन ज़िंदगी बेगानी ऐं गैर मसरू लॻे थी। अगर औलाद फरमा बरदार हुजे त माउ पीउ लाइ दुनिया आख़िरत में भलाई आहे। उन्हनि खे हिलाल कमाए खाराइण बि हिकिड़ी इबादत आहे। ऐं माउ पीउ जे लाइ जॾहिं औलाद सुठो थिए थो, सुठी औलाद जी तरबियत रहे थी त औलाद के मंज़िल ते पहुचे थो, पर पोइ बि उहो पंहिंजी औकात विसारे नथो। पंहिंजी माउ ऐं पीउ जो उहो ई इख़लाक़ उहो ई अदब रखे थो त उहो औलाद कामयाबु आहे। पर औलाद जी परवरिश कंदे तरबियत कंदे माउ ऐं पीउ इन मंज़िल ते औलाद खे पहुचायो। पोइ जॾहिं औलाद वॾो थी वियो त पोइ औलाद पंहिंजी माउ पीउ खे माउ ऐं पीउ न सम्झो त उहो औलाद कॾहिं कामयाबु न थी वेंदो। हीअ दुनिया जी दौलत आहे, हीअ दुनिया जी मिल्कियत आहे, हीअ दुनिया जो ऐश इशराक आहे, हीअ दुनिया हिते हूंदी। पर माउ ऐं पीउ जो जेको इख़लाक़ करण वारो, अदब सां पेश अचण वारो, उनजी इज़त करण वारो औलाद हमेशह दुनिया में कामयाबी जूं मंज़िलूं माणींदो ऐं दुनिया में कॾहिं बि कंहिंजो मोहताज न थींदो। माउ ऐं पीउ जी ख़िदमत करण वारो औलाद हर ॻाल्हि में, हर पॉइंट में, हर लम्हे में, हर घड़ी में पंहिंजी मंज़िलनि तां कामयाबी जूं मंज़िलूं माणींदो। हर मंज़िलूं डिग्री जूं मंज़िलूं पूरियूं कंदो। त औलाद खे बि खपे पंहिंजी माउ पीउ जो अदब कनि, छो त माउ जे पेर जे हेठियां जन्नत आहे। हिकु दफ़ो मक्को शरीफ़ फतह थियो त हिकिड़ी असहाबी बांस फासी हुई त मक्को फतह थींदो त मके जी काबतुल्लाह जी पहिरीं चांट खे वञी आऊं चुमी ॾींदो। त जॾहिं मक्को फतह थी वियो त उहो असहाबी डोड़ियो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो आहे, असहाबी तूं छाजे लाइ थो डोड़े? त हुन चयो, या रसूलल्लाह मूं बांस फासी हुई त मक्को फतह थींदो, पहिरीं वञी काबतुल्लाह जी चाट खे आऊं चुमी ॾींदुसि। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, असहाबी तुंहिंजी अमड़ ज़िंदा आहे? या रसूलल्लाह जी हा, मुंहिंजी अमड़ ज़िंदा आहे। फरमायो, वञ पंहिंजी माउ जे पेरनि खे चुमी ॾे, सम्झ तो काबतुल्लाह जी चाट खे चुमी ॾेई हक़ अदा करे छॾियो। त जिनी माउ ऐं पीउ जो रुतबो मथे आहे। दुनिया में वाहिद ॿ रिश्ता आहिनि जंहिंमें मिलावट न हूंदी आहे। अॼुकल्ह दुनिया जी हर शइ में मिलावट थी वई आहे, पर माउ ऐं पीउ वाहिद उहे रिश्तो आहे जंहिंमें का बि मिलावट कोन्हे ऐं जेकी इज़तदार रिश्तो आहे, इख़लाक़ वारो रिश्तो आहे। ऐं अल्लाह पाक खां दुआ आहे त माउ ऐं पीउ जी ख़िदमत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलाग।